नवाब शाह जी शहीद बेनज़ीर भुट्टो जनरल यूनिवर्सिटी में अंग्रेजी शोबे जी शागिर्दियाणी पारां पंहिंजे चाचे समेत उस्ताद ते मुबैना ज्यादती खिलाफ इंसाफ लाइ प्रेस क्लब पहुची वई। शागिर्दियाणी फरजाना जमाली पंहिंजे चाचे इकबाल जमाली सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इल्ज़ाम हणंदे चयो त अंग्रेजी शोबे जो उस्ताद आमिर खटक खेसि 6 महीननि खां दोस्ती ऐं जिंसी लाॻापा रखण लाइ तंग पियो करे। हुन जो चवणु त उस्ताद खेसि बार बार चवंदो हो त तव्हां अकेलाई में संदसि ऑफिस में मिलो, पर हुन इनकार कयो, जंहिं ते हू मुख़्तलिफ़ बहाननि सां तंग करे इम्तिहान में फेल ट्रम बेक करण जो धमकियूं ॾींदो हो, जेके बर्दाश्त कयूं। संदसि चवणो त उस्ताद पंहिंजी हरकतुनि खां न मुड़ियो, क्लासरूम मां खेसि कढी छॾियो। मुतासिर शागिर्दियाणी चए त उस्ताद जी ज़ियादतियुनि खां तंग थी हुन पंहिंजे वालिद खे सॼी हक़ीक़त ॿुधाई, जेको यूनिवर्सिटी जे वीसी अरशद सलीम सां मिलण आयो, पर हुन उस्ताद ख़िलाफ़ कार्रवाई करण बदिरां मामलो दॿाइण जो चई मोटाए छॾियो। मुतासिर शागिर्दियाणी जो चवणो त उस्ताद आमिर खटक शिकायत खां पोइ संदसि वालिद ते कूड़ो केस दाख़िल करायो आहे। शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी न्याणियुनि जे पढ़ण जे क़ाबिल न रही आहे, उते उस्तादनि जे रूप में भगड़ वेठल आहिनि। मुतासिर शागिर्दियाणी आला इख्तियारनि खां घुर कई त संदसि वालिद ख़िलाफ़ कूड़ो केस ख़तम कराए आज़ाद कंदे खेसि तंग कंदड़ उस्ताद ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे।